स्पेशली मां हीअं ॾिसां थो जेको तव्हांजो असांजो थोरी जेका हिमत आहे उहा न हुअण जे बराबरि आहे हीअ पंडाल आहे तव्हां ॾिसो था त जेके असांजा दोस्त हुया सिंसियरिटी न हूंदी एसी ताईं हू बि असांखे सुञाणीनि था हू बि असांखे सम्झनि था जेसी ताईं तव्हां असां ॿधी जो गुज़ारो न कंदासीं एसी ताईं तव्हांखे असांखे हक़ कतई न मिलंदा जॾहिं तव्हां असां 2 कलाक या 3 कलाक टाइम नथा ॾेई सघूं 2 कलाक 3 कलाक गर्मी बर्दाश्त नथा करे सघूं त साईं 6 तारीख़ उते हलंदासीं त असांजे वज़न जी त ख़बर उते पवंदी हलंदासीं ज़रूरु सही असां अॻे बि विया हुआसीं अॻे चकर में बि असां वियासीं हलंदासीं ज़रूरु सही पर बाबा ॿधी मुतफ़िक़ी वेहण सां ई मसइला हल थींदा इहे कतई न थींदा जीअं पाण कयूं था त अची फोटो सेशन करे ऐं सभु को बना या पंहिंजी हाज़िरी फेसबुक ते रखी थो छॾे त असां आयासीं ॻाल्हि ख़तमु इहे न थियणु खपे मां स्पेशली उस्तादनि खे रिक्वेस्ट कयां थो त आम ॿिया बि असांजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे साईं जेसीं ताईं उस्ताद ऐं ॿिया पढ़िया लिखिया माण्हू सिंसियर न थींदा तेसि ताईं तव्हां असांजे मथां इहो सिलसिलो जारी सारी रहंदो हिकु MPA हिकु MLA जेकॾहिं तव्हां असां वटि अचे थो अचे कोन थो पर असां ज़ोरी उन खां टाइम पिया वठूं टाइम वठी जेसि ताईं उनजी गाॾी भॼे थी धूड़ में भॼूं था जॾहिं तव्हां असां पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजे क़ौम खे सुजाॻ कंदासीं त अहिड़नि MPS अहिड़नि MLAs खे असां न सलाम कयूं न दुआ कयूं न उनखे हथ ॾियूं न उनजे गाॾियुनि जे पिया भॼूं त इनशाला उहो ॾींहुं परे कोन्हे तव्हां ॾिसो त जेको मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त शाह साहिब उस्तादनि खे तूं पुछड़ो करे उस्तादनि खे ख़राब करे उहो कहिड़ो पुटु आहे जेको पंहिंजे पीउ जी बेइज़ती करे ऐं फ़ख़ुर सां चवे थो त मां वॾो माण्हू आहियां और इंसान ते लानत आहे उन वज़ीरनि ते लानत आहे उन्हनि वज़ीरालानि ते लानत आहे जेको उस्ताद अची पैसे खे पुछड़ो करे ऐं हू फ़ख़्र सां वेही चवनि था त असां हीअं कंदासीं असां हीअं कंदासीं तव्हां जेकॾहिं पंहिंजे उस्तादनि सां ईअं कंदव त क़ौम कॾहिं तव्हांजी सॼी ज़िंदगी भर ईअं ई तव्हांजी क़ौम वधंदी रहंदी ईअं ई तव्हांजी क़ौम बर्बाद थींदी रहंदी असांजो तव्हांजो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त फ्यूचर में उस्ताद स्पेशली शागिर्दनि खे सबक़ ॾी त भई कंहिंजी बि हेठां ई न कयो हक़ ऐं सच सां बीहो जेको बि MPA MLA असां तव्हां वटि जेके हींअर दोस्त ॻाल्हाया आहिनि त फलाणे MPA फलाणे MPA भई आया आहिनि MPA उन्हनि खे वाट न मिली आहे मिनिस्ट्री जी शायदि जेकॾहिं उन्हनि खे मिनिस्ट्री जी वाट मिले आहे उहे बि कोन अचनि हिकु MPA जेको सरियाम थो चए त मूंखे सबक़ वरितो हुयो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे मां ई अफ़सोस थो कयां त हिकु अहिड़ो MPA जंहिं सॼी ज़िंदगी पार्टी खे ॾिनी ऐं उनजे हक़ ऐं सच ॻाल्हाइण सां ऐं उनजो सबक़ वरितो थो वञे त सही पासे सां गॾु अची विए कम अज़ कम असां त तुंहिंजी नेकी कंदासीं न वज़ीराला खे ज़रूरु ॾियणो पवंदो अॼु न ईंदो सुभाणे ईंदो परी ईंदो हक़ हुनखे ॾियणा पवंदा पर किरदार पंहिंजो सुञाणे वेंदो आया जाम सादिक अली थो थिए या अरबा बुला रहीम थो थिए या वरी पंहिंजो पाण खे अञा बहितर रखे थो बाक़ी हक़ उहो ॾींदो गद्दार हमेशह गद्दारी रखिबो मुराद अली शाह जेकॾहिं पंहिंजे क़ौम खे बर्बाद करे तूं कॾहिं बि सिंसियर कोन कोट में तूं हमेशह गद्दार कोट में ऐं गद्दारी रहंदे महिरबानी करे प्लान पंहिंजी वाज़ह नमूने सां ॾींदी त जेके बि दोस्त आहिनि उहे दोस्त नवाबशाह में हिते का जाइ रखो ताकि 6 तारीख़ ते सभु गॾिजी मुतफ़िक़ थी हलंदासीं त कंहिंखे को ताक़त न आहे जो असांखे रोड बीहारे सघे जेकॾहिं असां हिकिड़ा थी वेंदासीं त पोइ वाक़ई गाॾियूं वेंदियूं
उनकी हट धर्मी बालंदी पर जेकरे पूरे डिवीजन जा माण्हू कोई हिते अची गॾु थियूं जेका तव्हां पॉइंट रखो जेके सी जा उहिदेदार आहिनि जेके असांजा चेयरमैन जेके लीड था कनि उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था जेके अहिड़े तरीक़ेकार सां सभिनी खे ई पैगाम ॾींदा हिन टाइम ते हिन जाइ ते सभई गॾी दोस्त 50 खां 60 गाॾियूं जेकॾहिं असांजूं नवासा डिवीजन जूं गॾियूं हलंदियूं त कंहिं बि पुलिस वारे खे ताक़त कान्हे जो अॻियां बीहे पर रखो ऐं मुतफ़िकी इंशाअल्लाह असां गवास तव्हां सां हर दुख ऐं सुख में गॾु रहंदी अगरि बि मूंखे कंहिं दोस्त चयो साईं गद्दार हर कंहिं वटि मौजूदु आहिनि गद्दार असां खां जॾहिं खां इस्लाम थियो आहे तॾहिं खां मौजूदु आहिनि इहे गद्दार असां खां वेंदा ई कुझु अहिड़ा अफ़सर आहिनि जेका असांजा गवास जा पाण खे घटि था सम्झनि पाण खे वधीक था सम्झनि के भी धंधे में मुरसल उन्हनि खे कुझु न कुझु हुअणु खपे महिरबानी करे फ्यूचर में इहो धंधो हू न कनि